मातली जे मुख़्तियारकार मुसइब जुनेजो पुलिस ऐं रेवेन्यू अमलो साण करे शहर जो दौरो करे वधीक अघ ते सब्जी, फ्रूट, गोश्त ऐं मच्छी विकिरो कंदड़ दुकानदारनि खां ॾंढ वसूल कयो। इन मौक़े ते ख़रीदारी कंदड़नि गिराहकनि वधीक अघ वठंदड़ वापारियुनि ख़िलाफ़ मुख़्तियारकार अॻियां शिकायतूं कयूं। अहिड़नि वापारियुनि ते पिणु बर वक़्तु ॾंढ विधो वियो। दौरे दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे मुख़्तियारकार मुसइब जुनेजो जो चवणु हो त अफ़सोस सां चवणो थो पवे त रमज़ान जे बाबरकत महीने में काफ़ी जॻहनि ते खाधे पीते जी शयुनि जे अघनि में वाधि कई वई आहे। इन करे असांजी कोशिश हूंदी त तालके मातली जे अंदरि जेको बि वापारी सरकारी लिस्ट खां वधीक अघु वठंदो इन ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वेंदी। हिन चयो त असां विच शहर में मार्केट में कंप्लेन सेंटर ठाहियो आहे। कंहिं बि माण्हू खे वधीक अघु वसूल कंदड़ दुकानदारनि या गाॾी वारनि ख़िलाफ़ का शिकायत आहे त इहो कंप्लेन सेंटर ते पहुची शिकायत दाख़िल कराए सघे थो। अहिड़े मुनाफ़ाख़ोरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी।